नौशर फिरोज़ का ख़बर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद हसन सूमरो की रिपोर्ट मुताबिक़ मोरो में जीए सिंध महाज़ तालका मोरो तरफ़ां बेगुनाह क़त्ल कयल शहीद बाग़ अफ़ज़ल लुंड के क़ातिलनि की गिरफ़्तारी लाइ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी जीए सिंध महाज़ ज़िलई सदर इरफान डायरी तालका मोरो अॻवान इब्रार मोराई वकार अली कलोड़ो दानिश मेमण नोमान लुंड नवीद बिहण इरफान अबड़ो सिंगार चांजो अहमद बख्श बुरड़ो शबीर रुस्तमानी सिराज बुरड़ो इम्तियाज़ डायरी शाहिद चांजो आकिब समो साबिर चांजो मुनवर लिगारी मोहम्मद रजब बुगियो फ़हीम खोखर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि हर रोज़ कंहिं न कंहिं कुंड खां सिंधी नौजवाननि खे गोलियुनि जो खाॼ बणाए क़त्लेआम कयो पियो वञे। कॾहिं शहीद इरशाद रांझाणी त कॾहिं शहीद बिलावल काका। अॼु शहीद बाग़ अफ़ज़ल लुंड जो लाश सिंध खे ॾिनो वियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। रियासत खे ॿुधाइण था चाहियूं त असीं मुफ़क्किर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा पैरोकार आहियूं। सिरनि सां कफ़न ॿधी निकिरंदा आहियूं। जामे शहादत लाइ असांखे यकीन आहे असां जूं शहादतूं हिक न हिक ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदियूं। अॻवाननि इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खे अपील कई त सिंध अंदरि सरेआम इंसानियत जो क़त्लेआम बंदि करे ऐं सख़्तीअ सां नोटिस वठे, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि तहरीक हलाई वेंदी। शहीद अफ़ज़ल लुंड